मुबारकपुर जी मिर्ज़ान शाख में पानी खोड़ सबब पुछड़ी जा आबादगार सख्त परेशान आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त बेचारो सुकी रहियो आहे, लखें रुपयनि जो नुक़सानु थियण लॻो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल लतीफ़ मस्तोई। जी नाज़रीन, मुबारकपुर जी मिर्ज़ा शाख पुछड़ी वारे पासे ते जेका पानी जी हथरादू जेका खोट कई वई आहे। आबादगार जेका आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। पानी जी खोट हुजण जे करे जेका बिजारो आहे उहो बि सड़ी रहियो आहे। जेका आबादगार हिते जेका सख़्तु परेशान आहिनि। अचो त हिते आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। न ॿिज तव्हां पाण ॾिसो था, ॿिजनि जा कटा असांखे साणनि ऐं जेके पोखी आहे उहा बि सड़े थी। पाणी जी सॼी खोट आहे। मथे वारे ऑफिसरनि खे, बाला ऑफिसरनि खे हिदायत कयूं था ऐं चऊं था, अर्ज़ु कयूं था त पाणी मिर्ज़ान खोलियो वञे। पुछड़ी में सफ़ा घटि आहे। जेको ॿिजारे जो माना छलाब जो पाणी बि नथो अचे। लिफ्ट ते पंहिंजी जॻह ते जेको हथ सां छलापियूं उहा बि पाणी न आहे। पाणी किथे बंदि कयो अथऊं? मथे बंदि आहे, पोइ ख़बर न हले। मथे त हले त माशाल्लाह रूंबा हलनि था। असां पाणी लाइ सिकूं था, पाणी ॾिसण लाइ सिकूं था, त पाणी हूंदो कहिड़ो आहे। जीअं त पेट्रोल ढोए ढोए असां थकी पिया आहियूं। पैसा हाणे न आहिनि जेकॾहिं पेट्रोल वठूं। पाणी जी हालात ख़राब आहे। ॿिज सड़े थो, रोंबी खां तकियूं था। पाणी वधीक तव्हांजी मथाई में तो रोंबी हले थी, पाणी आहे ओॾे मिर्ज़ा खां मथे आहे न, ओरे न आहे न। हथ सां आहे, पोइ कुझु बि आहे, मतिलबु पाणी असां वटि न आहे। असां वटि ॿिज सड़नि था। पेट्रोल ते बिज हा, हे पेट्रोल आहे, ॾिसे थो हथ में आहे। पोइ छा कयूं? पाणी ॿ टे ॿिया बि न अचे त घणो नुक़सान थींदो। पोइ त ॿिज सड़ी वेंदा। ॾिसे 15,000 मण वरितो आहे ॿिज जो। का शइ न आहे साईं। परेशानियूं असां गॾु ॾियण जे लाइ असांखे नथा छॾनि। महिरबानी कयो पाणी जो। पाणी साईं गंढे ते बि नथो लॻे साईं। पाणी न आहे, असांजो ॿिज सड़नि था। सम्झे न, बाला अमलदारनि खे अपील आहे त असांजो जेको आहे त पाणी जो पेट्रोल जा पैसा भरे भरे असां थकी पिया आहियूं। सम्झी लखे रुपयनि जो नुक़सानु आहे। हाणे पाणी असांजो जेको आहे खोट ई खोट करे थो। सॼो ॾींहुं छलपे सफ़ा छिदा थी पिया आहियूं। ॿारियूं सड़ी वञनि था। वरी हिकिड़ो ॾींहुं पाणी ॾियूं था, 5 ॾींहं नथा ॾियूं पाणी। सफ़ा पाणी घटि आहे। सफ़ा पाणी न हुजण जे करे केतिरो नुक़सान थिए थो? वॾो नुक़सानु आहे। लखनि जा ॿिज पोखियलनि। खोट रही त घणो नुक़सान थी सघे थो। वॾो नुक़सानु साईं, किरोड़नि जो नुक़सानु आहे। असां चऊं था त पाणी अचे, रोंबो हणूं असां बि टाइम सां। टाइम बि वञे थो। हाणे 7 महीनो वियो आहे, 8 बीहण वारो आहे। असां ॾे अञा पाणी ॿिजनि जो छलपे के ॿिज बि पोखिया ई न आहिनि। हे मोटर असांजा बीठा आहिनि। ख़र्च करे थकी पिया आहियूं। महांगाई जी दौर आहे। असां वटि का शइ बि कोन्हे। हाणे ॿिज बि 10,000 15,000 मण आहे। हाणे ॿिजनि जो कयूं, पेट्रोल जो कयूं, मोटर जो कयूं, तेल जो कयूं। अलाह जो नालो त पाणी चुको ॿिजनि लाइ त ॾियो बाबा। ॿिजनि लाइ त पाणी ॾियो। हाणे हाली 2-3 हज़ार हे करा पिया था अचनि। सही मथे हले थी, मथे झलिया बीठा। पाणी हेठि न आहे। पाणी हाली त ॾिसो आहे, पाणी हाली ॿिज ॾिसो सॼी राति छला पिया हूंदा। अलाह अलाह जो नालो त कुझु राम कयो बाबा। आबादगंज जो इहो चवणो त हिकु ॾींहुं पाणी अचे थो त उहो हफ़्तो जेको आहे पाणी मुसलसल बंदि आहे, जंहिंजे करे लखें रुपयनि जी मालियत सां पोखियल बिजारा जेका आहिनि उहे बि सड़ी रहिया आहिनि। अगरि जे पाणी जी पोज़ीशन इहा रही त तक़रीबन हिते किरोड़े रुपयनि जो जेको आहे सो उहो नुक़सानु थी सघे थो। हिननि आपाशी अमलदारनि समेत वसवारनि खे मुतालबो कयो आहे त पाणी जी जेका खोट आहे उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन एमन आर मस्तोई सां गॾु अब्दुल लतीफ़ मस्तोई, टाइम न्यूज़, मुबारकपुर।